अॼु जेको ही वीडियो आहे उन में पाण सिखंदासीं निज़ाम शमसीअ जा सयारा। असांजी कहकशां में मौजूदु हज़ारी जेके स्टार्स आहिनि उन में ज़मीन सिज जे गिर्द घुमे थी ऐं इहो हिकिड़ो छोटो या नंढो हिकिड़ो सयारो आहे। उन खां अलावा बाक़ी ॿिया 9 सयारा थियनि था, उहे बि सिज जे चौधारी उन जे कश शकल जे वजह सां घुमनि था ऐं हर सियारे खे वरी पंहिंजा अलॻि नंढा सयारा थियनि था जेके उन सियारे जे चौधारी चकर लॻाइनि था। निज़ाम शमसी में सिज सियारा ऐं उन जा नंढड़ा सियारनि खां अलावा दमदार सितारा ॿियनि जो बि हिकिड़ो मजमूओ आहे। सिज जे क़रीब तरीन जेके 4 सियारा आहिनि जंहिंमें अतार्द, ज़हरा, ज़मीन ऐं मरीख़ ऐं उन जूं हिक ॿिए सां मिलंदड़ जुलंदड़ ख़ुसूसियत जे वजह सां उन्हनि खे अर्ज़ी सियारा या टेरेस्ट्रियल जेके प्लैनेट्स आहिनि उहे सॾियो वञे थो। इन जी कसाफ़त में तमामु घणी ज़्यादा आहे ऐं उन जी जिसामत जेका आहे उहा उन्हनि जी जेका जिसामत आहे उहा नंढी आहे थिए थी। अलावा उन्हनि खां चइनि सियारनि खां बाक़ी जेके 4 सियारा आहिनि उहे उन्हनि में मश्तरी, ज़हल, यूरेनस ऐं नेपच्यून उहे अर्ज़ी सियारनि जे निस्बत में गैसुनि ते मुश्तमिल ऐं उहा पंहिंजी असली हालत में मौजूदु आहिनि ऐं उन्हनि खे वरी गेंट प्लैनेट्स चयो वञे थो। 20वीं सदीअ में दरियाफ़त जेको हिकिड़ो नओं सियारो दरियाफ़त थियो जंहिंखे प्लूटो चयो वञे थो ऐं उहो निज़ाम शमसीअ जो ई सियारो उनखे सम्झियो वियो 20वीं सदी में। पोइ जीअं जीअं उन ते तहक़ीक़ थींदी रही ऐं उन मुताबिक़ उनखे जेके गेंट प्लैनेट्स हुआ उन जे मदार में मुशाबा या उन जी जेका जिसामत हुई उन जे मुताबिक़तनि तमामु घटि हुई। पोइ 2007 में उन्हनि खे सियारनि जे फ़हरिस्त मां कढी करे उन खे ड्वार्फ जेके सियारा आहिनि जंहिंखे बोने सियारा चऊं उन में शामिलु कयो वियो ऐं हाणे उन खे कोपर बेलेट में मौजूदु हिकु वॾे जिस्म वारो ख़्यालु कयो वेंदो आहे।